हाँ राग बिलावल मैला पंजवा। चरण भय संत बोह था, हाँ तरे सागर जेत। श्री राम। वेद में भलो इन अखर से वधन आहे संग दोष। संग दोष। संग दोष संग जो वॾो असरु पए थो, वॾो असरु पए थो। हे चङो हो, हे हाणे कीअं थी वियो त फलाणे संग मिली वियुसि। इन लाइ संग लिखिया अथऊं ॿ, हिकु संतनि जो, ॿियो स्वाध्याय। स्वाध्याय माना पंहिंजो अध्याय। उहो पंहिंजो अध्याय बि संत जी वाणी जे द्वारा असांखे मिलंदो न। पंहिंजो दर्शन असां केरु आहियूं, छा करिणो आहे, तो धार्मिक पुस्तकनि में मिलंदो। उहा वाणी बि संतनि जी आहे। हरदास राम पोथियूं पोइ थियूं, अॻ में संत आया न, पोथियूं पोइ थियूं। पहिरियों पोथियूं सॾिबो हो, ग्रंथ साहिब खे पोथी सॾींदा हुआ, लिखियलु आहे ग्रंथ साहिब खे पोथी सॾींदा हुआ। गुरु ग्रंथ साहिब गुरु गोबिंद सिंह ठपो हुयो, पोइ ग्रंथ साहिब शुरू थियो। प्रेम प्रकाश ग्रंथ, इनमें बि पंजनि संतनि जी वाणी आहे। पर इन ॻाल्हि हाणे बंदिश करे छॾींदो त इहो ज़ाहिर न कयो। हिन भोग सभिनी में टेऊं जो आहे। वॾे भोग सभिनी में नानक जो आहे, पर मथो ज़ाहिर आहे न, महिला पहिला, महिला दूजा, महिला तीजा, हेॾे उहा शइ न आहे। जिनखे जानकारी आहे, सो जानकारी में गुज़ारे आहे। हाणे त कॾहिं ग्रंथ साहिब सरवण साहिब लिखियो आहे, पंजनि जी वाणी विधी अथऊं। हा 77 में जोड़े छॾियो, असां 6 मोटियासीं 20 जोड़े छॾियो 77। श्री राम। त साहिब तरण बुढड़नि जी पहिरीं ॼाण त रखे न। असांजो अरदास साईं सॼो बुढण ते आहिनि। इंद्र जे विषय जे वासना जी पूर्ति जूं अरदासां आहिनि न। ये कमी आहे, ये कमी आहे, ये कमी आहे, ये कमी आहे। मन जूं कामना हे पूरी कर, हे पूरी कर, हे पूरी कर। या विकार तरण जो रस्तो त ॿुधाइनि था, पर हाणे असां हाणे ॿेड़े में चढ़ूं छा में संतनि जे वचननि जे मन खे चाढ़ियूं। चरण भये संत, चरण भया संतनि जा बोझ जहाज। तरे सागर जेतिरो सागर आहे
हुन में तरी वञिबो। माना संतनि जे वचननि ते हलंदासीं, असांखे कामना वासना इहे लहरियूं असांखे लोड़े न वेंदियूं। पाण संत साईं रहिया आहिनि। हा, मार्ग पाए उद्यान मह गुर दसे भेद। उद्यान बियाबान, उद्यान बाग विसरबो आहे, पर रस्तो माना भिटकी वियो त गुरू रस्तो ॾसुसि पुट हे हीअं। तूं शांति आनंद काॾे पाइण लाइ वियो आहे? धन विञायो थी, वक़्तु विञायो थी। अरे हेॾे पुट हेॾे, बेक वरी आहे, बसि बेक वरी आहे। श्री राम गुरुदास से भेद। हाँ, हर 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 हरे हर 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 हेत। श्री राम बसि हरि सां प्रेम करिणो आहे। टई वक़्तु जेके चयोसीं वर्तमान आहे, चवण खां पोइ गुज़री वियो न, वरी आईंदो चवणो आहे ॿीहर। इहो ट्रिपुल ईअं ई वक़्त जो फिरंदो वेंदो। वर्तमान सिर्फ़ु चवण में आहे, बीठल कोन्हे। जेके गुज़री वियो बाक़ी सभु आईंदो आहे न। वर्तमान स्थिर न आहे। ॿियो आम किथे सम्झनि था? संत या लख ॾियनि था, आम माण्हू किथे सम्झंदा इन ॻाल्हि खे? त वर्तमान बीठल न आहे। जिते वेठो आहे तूं गुज़री रहियो आहे, जिते बीठो आहे, जिते तूं वेठो आहे तूं गुज़री रहियो आहे। तूं गुज़ारींदे छा गुज़ारींदे, कीअं गुज़ारींदे? सांस उहो थो हलाए, हाणे तुंहिंजा पूरा करे त तूं गुज़राए उहो थियो या तूं? जवाब नथो मिले। पुट असां गुज़री रहिया आहियूं न, जेके वेठा आहियूं गुज़री रहिया आहियूं न। वक़्त जे अंतर्गत असां गुज़री रहिया आहियूं। कीअं गुज़ारे हुनजे हथ में आहे। तुंहिंजे चाहींदे तूं गुज़ारे सघंदे? मां हीअं हुजां, जेकॾहिं बणियो आहे त मां हमेशह हीअं हुजां, इहा किथे आहे? बंगला हलिया विया, दायूं गिरवी थी वियूं। हा, उथंदे वेहंदे हरी हरी चिते हुजे। श्री राम। हा, उठत बैठत सोबते हर 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 चेत। हरे सदाई चित में हुजे, चिंतन में हरी हुजे। श्री राम, श्री राम। दिल से बोलो श्री राम। पंच चोर आगे भगे जब साध संगीत। साधु जो संग थियो, पंजे विकार दौड़ी भॼी वेंदा। हरी हरी हरी। काम ते रोग, क्रोध ते रोग, लोभ ते, मोह ते, अहंकार ते सभु रोक अचे। बसि हरी 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 भॼो हितां। हा, पूंजी साबत घणो लाभ गृह शोभा सेत। वाह वाह। पूंजी साबित, पूंजी जेका थियो साबित बचे न। वही हली संतनि जे संग में जेके असां प्राप्त कयोसीं, घणो लाभ ॾींदी। पुठे संसार सॼो रजो गुण आहे। सॼो रजो गुण आहे। छा? सॼो रजो गुण आहे। सभु रजो गुण आहे। हाणे
असां कमायूं था न, उन कमाई खे पीढ़ी वारो आहे, दुकानदार आहे, फैक्ट्री वारो आहे, उनखे इस्तेमालु काॾे थो करे, तमो गुण में या सतो गुण में? इन्हनि माण्हुनि जी त शाम खां पोइ किथे वांदा हूंदा आहिनि, राति रोज़ महफ़िल लॻंदी आहे, जेको पंजनि पंहिंजनि जी ख़बर थी पए त बाक़ी दुनिया में छा हलंदो हूंदो। सतो गुण में लॻा आहियूं या तमो गुण में लॻा आहियूं? सतो गुणी त सतो गुणी में लॻाईंदो, तमो गुणी त ॿई कोन थींदा, न धंधो थींदो न उहो थींदो। श्री राम। घणो लाभ गिरह शोभा घर में शोभा पाईंदुसि। हा। निहचल आसण मिटी चिंत, निहचल आसण निहचल निचल आसण, हा आसण निश्चल थी वेंदो। हा दादा वेठा त वेठा ई संत वेठा, निचल आसण, आसण बैसण थिर नारायण, आसण बैसण सिद्धगोष्ठ में आयल आहे। नारायण भाई चतुराम चवंदा आसण बैसण थिर नारायण। पहिरियों आसण खे त बचाए, पहिरियों वेहण खे बचाए। वेहण सुख, पहिरियों वेहण सुख, जल्दी थियो ॾुथो थो वञे। आहे तो पंहिंजी मर्ज़ी सां, वञी त पंहिंजी मर्ज़ी सां न सघंदो आहे। जे वञे थो त मन मत में आहे, प्राप्त कुझु कोन कंदे, बसि मन खे ख़ुशि करे। जॾहिं आॻियां थिए वञणु तुंहिंजे हथ में न आहे। जे व्यवहार में चइबो न, व्यवहार में चइबो न अचणु तुंहिंजी मर्ज़ी हो, वञणु त तुंहिंजी मर्ज़ी कीअं आहे। अञा असां वटि हे प्रोग्राम आहे, हे ॾिसंदासीं, अञा तोखे न हुजत न कबी आहे। अॻियां सां अचण महिल न बि मिले, तूं मोकिलण महिल मिल ई मिलो। मोकिलण में तोखां पुछंदासीं न पुटु आहियो तूं छा छा ॾिठो, छा छा कयो, कहिड़ी शेवा थी, असांखे दिलि जाए थिए न। मन मर्ज़ी जंहिं महिल वणे तूं हलियो वञ, मनमानी आहे। या तोखे गुरू नथा वणनि या मुंहिंजा वचन नथा वणनि, मन जी तोखे ग़ुलामी नथी छॾे पई, चई भेरा चवण खां पोइ बि बसि उहा तबियत उहे बीठी आहे। छा थींदो आहे? गुरसिखी ईअं थींदी आहे या त मूंखे चओ तूं न कई आहे, भई असां कयूं था। अड़े श्री राम। निचल आसण मिटी चंत, चिंता मिटी, ना ही डोले डुलामान न थींदो। हा। भरम भलावा मिट गया, हिकिड़ो प्यारो यादि अची वियो, नालो मां खणा ॿुधायां। थधाराम नालो हुउसि, कंदकोट में हो, भावना थियसि गुरू करण जी। उनमें 3 संत थोरो प्रचलित में हुया। सां परमान साहिबु शिकारपुर, पार्टीशन खां अॻु में जी ॻाल्हि आहे, उन ॾींहं जी। स्वामी टेऊंराम साहिबु, स्वामी धर्मदास साहिबु लालकाणे जा, टेऊंराम हैदराबाद, उहो शिकारपुर। चए पियो पहुतमि शिकारपुर पहिरियों कंदकोट खां,
शाम जन मथे 5 बजे लहंदा, मन जे हिसाब न बणियो, हली पियुमि सिधा हैदराबाद। स्वामी धर्मदास साहिब जो आस्थान त लाड़काणे हो, पर उते बि आस्थान हो हैदराबाद। ओहो, साईं हिंदोरे में झूलनि पिया, पूरो परे मायूं हीअं चौकड़ ते बीठियूं आहिनि, आरती कनि पियूं। बेनती सां मौक़े में वेनती रखीसीं, पुट लाड़काणे हलंदासीं। लाड़काणे आया, वरी वेनती सुबुह जो 4 बजे ईंदा, सुबुह जो 4 बजे 4 बजे जीअं बख़्शिश कयूं, मुंहिंजो मथो साईं जन जी खट जे बाहीं ते जिते टांग हूंदी आहे, उन में जेका बाहीं हूंदी बाहीं, उन ते मुंहिंजो सिर पियो। सुबुह जे 3 जो शाम जा 4 थी विया। हिन ते त ॿियो कोन्हे, भॻवान दास शायदि थींदो इन ॻाल्हि जो। माना उहा वहणी कहिड़ी पकी वई, थदाराम कॾहिं कॾहिं ईंदे मूंखे चए, साईं तव्हां हेॾी असां प्रेम कयूं था तव्हां प्रसादी न मोकिलियो असांखे मिठी मयार। मुंहिंजे मां बसि मिलिया न बसि ईअं खिली छॾाईंदो, अचनि पिया था, बसि जीअं आयो बसि मुंहिंजो समाधि लॻी वई। दुकान ते वेठो हूंदो, सौदो ॾिनई, बसि वरी पंहिंजे ध्यान में, जिते किथे ध्यानु में, जिते किथे ध्यानु में। हा, 3 पुट हूंदासीं, वॾी ॿार हिकिड़ी जाइ ठारायईं इंदौर में, इंदौर आयो। हा, जो उज्जैन में कुंभ जे मेले ते बि गॾु हुयो, संदन धर्म पत्नी बि। उहा छा टेऊंराम वारनि जी इल्मु श्री राम आसन ते ॻाल्हि यादि अचे। हा हा हा, हर किथे हुयो, खेतली बि हुयो। भाई गुरदास राम सां बि सुठो प्यारु प्रेम असां सां बि सभु। हा हा, 9 ॾोॾे। हा, भरम भुलावा मिट गया, श्री राम प्रभु पेख भुलावा मिट गया। भटकणा नेत्री, प्रभु पेखत नेत, अखियां सां प्रभु दर्शन। खल्के ख़िदमत किशन चंद बेवा साहिब, राम पंजाणी जो गुरु, तुखार साहिब जो गुरु, उन हिकिड़ी तुक शब्द आहे, उन हिकिड़ी पोइ तुक आहे, खल्के ख़िदमत खां न भाया बंदगी बहितर। छा चई वठो, चओ ज़बानदार। खल्के ख़िदमत खां न भाया बंदगी बहितर। हाणे ताज़ो पहलाज राम जी मां 1000 सुफ़ान, जंहिंमें 808 शब्द आहिनि, पहले उनखे नज़र सां कयां थो त ईअं ई लिखियो। 10 साल जा घरों निकिता, हरिद्वार आया, सहजानंद भारती वटि विद्या पढ़िया। शिकारपुर हलंदे बाए साईं ॾींहंनि में शंकर भारती हलंदा हुआसीं। शंकर भारती खां पोइ उनजो शिष्य हुयो सहजानंद भारती, उनजे नाले सां हिते पाठशाला हुई। पाठशाला ॿुधायो त जगत गुरु बि उते सिखी विया आहिनि, पाठशाला पढ़ी आहिनि, हिकु ॿ को जगत गुरु। असांजे सांगे सां वञण थियो, साईं समाधन वारनि जो फूल खणी आया विसर्जन कराइण, उन मां शरीक हो।
एकटीह ॼणा हुया। उतां थी आयसि त सॼान भारत वरी गंगादास वियो, उते वेती कयूं साईं हे आस्थान कोई संभाले। मां गंगादास खे तकियो, मां पुछो कोन्हे, एतिरो चाहिनि चङो मां रोज़ु ईंदुमि पियो। ट्रिस्ट हले थी उन्हनि जी, हुनमें सिंधी असांजो खूबचंद उन में आहे, कानपुर वारो हुन ट्रिस्ट में आहे, हर साल वेंदो आहे, हितां थी करे पोइ वेंदा आहिनि। श्री राम। सुंद पर पोइ हिसाबु न लॻो, आख़िर मां उत्तराखंड हलियो वियो, 10-12 साल मां उते तपछा कयो। गुरुनि जी सहजानंद थिया। उतां पोइ अचनि त बसि संगत जी शेवा करणी बसि वॾी पुञ आहे। हर विषय ते ॿोलियो थिए, विषय छॾी न थिए। कव कई थिए, सॼी कविता आहे, 1000 सुफ़ा सॼी कविता थियल। विलास, श्रीचंद विलास, कंवरराम विलास, सावित्री विलास, विलास जो सॼी जीवनी, पंहिंजी जीवनी। श्री राम। वाह वाह। सभु दर्शन जॾहिं सभिनी जो बसि सोचणु छा काॾे वञणो, त उथी निकिरी आहे बसि मां कंहिंजी शेवा में लॻां, बसि मां ॿाहिरि निकिरां, शेवा कयां। मौक़ा तोखे मिलनि था करण जा, वण तूं करे सही। श्री राम। साध संगत जी बरकत नाल बसि शेवा ई शेवा आहे, संगत जी शेवा ई शेवा। आखा नाल परमात्मा जा दर्शन करके मनुष्य जी भटकण मुक्त जांदा है। संगत में भगवान खे ॾिसी करे हा हा। गुण गंभीर गुण नायका, गुण कयत केत। उन संतनि जे संग सां कई गुण गंभीर हे जीव थी वेंदो बाबा साईं साखी वेठा आहिनि बसि। गुण नायका, गुणनि जो खज़ानो, गुणनि जो मालिक, गंभीर डूंघो समुंद्र। वाह श्री राम। केतिरा गुण हुनजा चइजनि। हा नानक पाया साध संग, हर हर अमृत। वाह। साधु जो संग पातम, उतो हरि रूपी अमृत उतां असांखे मिलियो। साधु जो संग पातम, हरि रूपी अमृत मिलियो आहे न। बोल गुरु नानक देव।